अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर वाला कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे। उनखे ॾिसी ईअं लॻंदो आहे जहिड़ो ठाहिण वारे उनखे वाधकाईअ में ठाहियो हूंदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। उनखे ॾिसी ईअं लॻंदो आहे जहिड़ो ठाहिण वारे उनखे वाधकाईअ में ठाहियो हूंदो आहे। उनजी निगाह खां वेंदे अॾाउनि ताईं समूरो संसार, उनजे निगाहुनि खां वेंदे अॾाउनि ताईं समूरो संसार, उन तजलीअ जो जेको उनजी मुस्कुराहट टहिकनि पोयां लिकल हूंदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। उनखे ॾिसी ईअं लॻंदो आहे जहिड़ो ठाहिण वारे उनखे वाधकाईअ में ठाहियो हूंदो आहे। ज़िंदगीअ जी अज़ियत में हिकु अज़ियत इहा बि हूंदी आहे। ज़िंदगीअ जे अज़ियतुनि में हिकु अज़ियत इहा बि हूंदी आहे। इंसान खे उन्हनि माण्हुनि वटां तकलीफ़ मिलंदी आहे। उनखे ॾिसी ईअं लॻंदो आहे जहिड़ो ठाहिण वारे उनखे वाधकाईअ में ठाहियो हूंदो आहे। त उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ न पहुचे, त उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ न पहुचे, जंहिंजे लाइ इहो हमेशह दुआऊं घुरंदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। उनखे ॾिसी ईअं लॻंदो आहे जहिड़ो ठाहिण वारे उनखे वाधकाईअ में ठाहियो हूंदो आहे। सुहिणी ॻाल्हि आहे जंहिं ॻाल्हि जो तोखे इल्मु न हुजे उनजे पोयां न लॻु। सुहिणी ॻाल्हि आहे जंहिं ॻाल्हि जी तोखे इल्मु न हुजे उनजे पोयां न लॻु। बेशक कननि अखियुनि ऐं दिलनि मां हर हिक जे बारे में माण्हुनि खां पुछा थियणी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। उनखे ॾिसी ईअं लॻंदो आहे जहिड़ो ठाहिण वारे उनखे वाधकाईअ में ठाहियो हूंदो आहे। न करियो कंहिं में उमेद, हर कंहिंजी दुनिया पंहिंजी आहे। न करियो कंहिं में उमेद, हर कंहिंजी दुनिया पंहिंजी आहे। केरु केतिरो बि सुठो छो न हुजे, पहिरीं पंहिंजो ई सोचींदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। उनखे ॾिसी ईअं लॻंदो आहे जहिड़ो ठाहिण वारे उनखे वाधकाईअ में ठाहियो हूंदो आहे।